अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे यूट्यूब चैनल ते न आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन हाल कंदा तो मूंसां मीर सां कयल वाइदो हाणे पूरो कंदो ऐं मूंसां मीर सां हिकु हिकु ज़ख़्म जो हिसाबु वठंदो ऐं मूंसां पंहिंजा माण्हू मोकिले हाशू जी भेण खे मूमल खे अगवा कराईंदो ऐं उन खां पोइ हाशू ऐं मीर खे ख़बर पवंदी त हू वेंदा बावल खान जे घर। उते मूंसा खे ॻोल्हींदा त उते मूंसा कोन हूंदो त पोइ बावल खान ऐं उन जी धीउ खे अगवा करे वेंदा ऐं उन खां पोइ हाशू ऐं मीर वञी रेस नवाब खान खे ॿुधाईंदा त उन खां पोइ रेस नवाब खान उनखे सुठी सलाह ॾींदो ऐं रेस नवाब खान मीर खे चवंदो त तूं बावल खान जी धीउ सां शादी कर ऐं मीर इहा ॻाल्हि कोन मञींदो त पोइ हाशू ते बार रखंदो। पोइ हाशू बि शादी करण लाइ तयारु थी वेंदो ऐं पंहिंजी धीउ खे बावल खान रोकींदो ऐं बावल खान जी हिकु बि कान हलंदी ऐं हाशू ऐं मीर मूसा खे ॻोल्हण में कामयाबु कोन थी सघंदा ऐं मूसा खे ॻोल्हे कोन सघंदा ऐं रेस नवाब खान उन्हनि जो साथ ॾींदो। मीर ऐं हाशू मूसा खे ॻोल्हण में सॼी ॾींहुं उन्हनि जे पोयां लॻाए छॾींदा पर मूसा उनखे हथु कोन ईंदो। वधीक वीडियो ॾिसण चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।